अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में रेसिपी खणी आया आहियूं अंडे जे पराठे जी। ये अंडे जो पराठो ठाहिण तमामु आसान आहे ऐं इनखे ठाहिण लाइ तव्हांखे बिल्कुलु आसान ऐं सिंपल इंग्रेडिएंट्स खपंदा। अचो त ॾिसूं कीअं ठहंदो असांजो अंडे जो पराठो। सभिनि खां पहिरियों मां हिकु बोल में कणिक जो अटो विधो आहे, तक़रीबन हाफ कप, ऐं हाफ कप जे क़रीब ई मां मैदो विझां पई। हाणे मां विझां थी ऑरेंज शिमला मिर्च आहे मां वटि तक़रीबन हाफ कप, जलपीनो ऐड पई कयां हाफ कप, मां वटि चॉप्ड जलपीनो आहे, तव्हां ग्रीन चिलीज़ हाफ कप ऐड करे सघो था। चॉप्ड सावा धाणा ऐड पई कयां 1 कप, ऐं चॉप्ड ग्रीन अनियन आहे हाफ कप। साओ बसर विझण खां पोइ मां सॉल्ट ऐड कयां थी, हाफ टी स्पून मां विधो आहे, तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। ऐं इन खां पोइ रेड चिली फ्लेक्स आहिनि, कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 टी स्पून, एग्स मां ऐड पई कयां 2 अदद। हीअ सभु शयूं ऐड करण खां पोइ हाणे हिते असां वटि मिल्क आहे तक़रीबन 300 ml, जेको 1 कप जे बराबरि आहे। असां आहिस्ता आहिस्ता मिल्क ऐड कंदासीं ऐं सही सां मिक्स कंदासीं सभिनी शयुनि खे, जेसि ताईं सभु शयूं मिक्स थी वञनि। इन्हनि सभिनी शयुनि खे, अंडनि खे, अटे खे, ॿियनि सभिनी मसालनि खे सही सां मिक्स करण खां पोइ हाणे मां हिकु पैन में बटर ऐड कयो आहे 1 टेबल स्पून। 1 टेबल स्पून बटर ऐड करण खां पोइ हिनखे चङी सां मेल्ट कंदासीं मीडियम फ्लेम ते। ऐं इन खां पोइ हाणे असां जेको पंहिंजे अंडनि ऐं अटे जो बैटर ठाहियो हुयो उहो मां ऐड कयां थी तक़रीबन 1 कप। 1 कप मिक्सचर ऐड करण खां पोइ मां हिनखे चङी तरह सां पैन में फैलाए छॾियो आहे। हाणे असां हिनखे पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिंटनि ताईं लो फ्लेम ते। जीअं तव्हां ॾिसंदा त हिकिड़ी साइड जेका आहे उहा गोल्डन ब्राउन थी वई आहे, त असां हाणे साइड चेंज करे छॾींदासीं ऐं ॿी साइड खे बि पचाईंदासीं जेसि ताईं त ॿी साइड बि प्रॉपरली पची वञे ऐं गोल्डन थी वञे। जी त फ्रेंड्स, जी त तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो अंडे जो पराठो बिल्कुलु तयारु आहे। मां हिनखे डिश आउट कंदमि। आई होप तव्हांखे अॼु जी असांजी रेसिपी पसंदि आई हूंदी। असांखे पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजी वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां तव्हां सां मुलाक़ात कंदसि इंशाल्लाह हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।